हस्बे मामूल अज भी वसीम साहब लेट। वाह छा थियो आहे सरकार? अज तो सफ़ा हीरो वांगुर था लगो। मिस्टर जमाल पंहिंजी रिस्ट वॉच में ॾिसो ऐं ॿुधायो त टाइम छा थियो आहे। एक्सक्यूज मी। Look at your wristwatch and tell me the exact time. It's 40 past 9. वाओ, हिन जी वॉच त बिल्कुल ठीक कम थी करे। मूंखे लॻो त हिन जी घड़ी ख़राब आहे। मूं समझो न मिस्टर जमाल, तव्हांजी थोरी मैथ कमज़ोर आहे, हिन जे करे। What? तव्हां त सूटा ब्रेक ते विया हुयो न। हाँ व्योस जो मतलब तॾहिं त छा तॾहिं त तोखे ख़बर हुजण घुरिजे त आउं ऑफिस में सभ खां पहिरियां ईंदो आहियां ऐं आख़िर में ई वेंदो आहियां। कम फर्स्ट, गो एट लास्ट, आई डोंट केयर, ओके? छा मतलब? कहिड़ी पॉइंट ते डिस्कस तो करणु चाहीं? जल्दी ॿुधाए, मूंखे ऑफिस जो ॿियो बि कमु करणो आहे। मतलब भी त तव्हांखे मुंहिंजे लेट अचण ते ॾाढी तकलीफ़ थी आहे, सो हुन जो इलाज करणो आहे। हिते प्रॉब्लम इहा आहे त तव्हां जहिड़ा माण्हू ऑफिस में कमु करणु घटि ऐं टाइम पास करणु वधीक ईंदा आहिनि। मतिलबु त रुॻो मजदूर ते सही करे पंहिंजी पघार लाल करणु ईंदा आहिनि ऐं पोइ वेठा हूंदा आहिनि सुबुह जो 9 वॻे खां राति जो 9 वॻे ताईं, यानी पूरा 12 कलाक। ऐं उन विच में वठंदा आहिनि 20 सिगरेट ब्रेक, 5 टी ब्रेक ऐं 4 टॉयलेट ब्रेक। दोस्तनि सां कचहरियूं ऐं एमरजेंसी ब्रेक अञा उन खां बि अलावा आहिनि। उन खां पोइ जेको बि तव्हांखे टाइम बचंदो आहे उन में छा कंदा आहियो? तव्हांजो घणो वक़्तु मोबाइल ते चैटिंग कंदे थो गुज़रे। मिस्टर अमजद, तव्हांखे त फोन ते ॻाल्हाइण रोक करण खां फुर्सत ई न मिलंदी। ऐं मिस्टर वहीद, तव्हांजी त मसरूफ़ियत अजीब ग़रीब हूंदी आहे, कंहिंखे न कंहिंखे ॾिसंदा ऐं खिलंदा ई रहंदा आहियो बसि। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां हटी करे तव्हांखे जेको बि टाइम बचंदो आहे उन में बि ऑफिस जो को बि कमु मुकमिल न आहे थींदो ऐं सुभाणे जे आसिरे सभु कम अधूरा छॾे उते हलिया वेंदा आहियो। फैज़ अमन फैज़ बि छा ख़ूब चयो, वो लोग बहुत खुशकिस्मत थे जो इश्क को काम समझते थे। हम के जी मसरूफ रहे, कुछ इश्क किया कुछ काम किया, फिर दोनों को ही अधूरा छोड़ दिया। सो मुंहिंजा जानी, तव्हांजो सुबुह जो सवेर अचणु ऐं राति जो देरि सां मोटी वञणु सिर्फ़ु बॉस जे अॻियां नंबर ठाहिण खां सवाइ कुझु बि न आहे। त जीअं बॉस ते इम्प्रेशन पई त वॾा हार्ड वर्कर आहियो, पंहिंजे कम सां कमिटेड आहियो ऐं ऑफिस सां मुख़लिस आहियो वग़ैरह वग़ैरह। असल में हिकु इंसान ॿिए इंसान ते इन करे ई टोक ठठोल ऐं तंज़ कंदो आहे जो हुनजी नज़र पंहिंजे चहिरे ते कान पवंदी आहे। जेकॾहिं हुनजी नज़र पंहिंजे चहिरे ते पइजी वञे न त जेकर ॿिए ते टोक ठठोल करण ई छॾे ॾे। तव्हां सभिनी जी नॉलेज जे लाइ इहो बि अर्ज़ु कंदो हलां त मां ऑफिस अधु कलाक भली लेट ईंदो हुजां, पर ऑफिस जो कमु पंहिंजो फर्ज़ सम्झी कंदो आहियां बिना कंहिं ब्रेक वठण जे। एतिरे क़दुरु जो डे ऑफ थियण ताईं मुंहिंजी टेबल ते को बि कमु बाक़ी न बचंदो आहे। मां पंहिंजा सभु कम पूरा करे पोइ हितां वेंदो आहियां ऐं हितां निकिरी करे ज़िंदगीअ खे बि इंजॉय कंदो आहियां, छो त ॿाहिरि बि हिकु ज़िंदगी आहे। दोस्तनि सां मिलंदो आहियां, गेम्स खेॾंदो आहियां, पंहिंजी फैमिली सां गॾु तफ़रीह कंदो आहियां, आइस्क्रीम खाईंदो आहियां, इंजॉय कंदो आहियां, सुठा सुठा किताब ख़रीद कंदो आहियां, पढ़ंदो आहियां ऐं पंहिंजो इल्मु वधाईंदो आहियां। तव्हांजी बि का ज़िंदगी आहे। मंडे खां सैटरडे ताईं सॼो ॾींहुं मरंदा रहंदा आहियो, सॼो ॾींहुं, ऐं जीअंदा आहियो हफ़्ते जो सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं, सिर्फ़ु हिकिड़ो संडे। इन हिकिड़े संडे ते छा छा करे सघंदो? दोस्तनि सां मिली सघंदो,
पंहिंजी फैमिली सां गॾु इंजॉय करे सघंदो या ज़िंदगी जा के ॿिया कमकार करे सघंदो कुझु बि न करे सघंदो तव्हां असल में तव्हां जहिड़ा ई माण्हू हूंदा आहिनि जेके न पाण कमु कंदा आहिनि न वरी के ॿिए खे कमु करणु ॾींदा आहिनि घटि में अहिड़े घुटियल ऐं बूसट वारे माहौल में मां कमु नथो करे सघां सो आई एम गोइंग राइट नाउ आई डोंट स्टे हियर मोर अ सेकंड गुड बाय हींअर माना हे बि ॻाल्हाए पियो जेको सदाईं नेत ईंदो आहे ख़ुशहाल कान खटक अध ॾींहं जो कमु गुम थी वियो असांजो अपशगुन करे वियो मूड ही खराब करे अरे तूं कमु कर पंहिंजो बुरो चयो अलाए किथे पहुतो अलाए कंहिं ते सही करे मां मारे छॾी पुटदा हा साईं सॼो इंजण ख़राब थी वञे हेतिरो पुड़दो न मिले गाॾी ख़तम यो ठीकु आहे हल वञ छा तुंहिंजे पुट